अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज, मुरतब ताज जो हुयो। छपींदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज यूसुफ सिंधी। सिराज जो नालो हिकु ई वक़्तु लिसानियात, सिंधी कहाणी, नाविल ऐं कालम नगारीअ जे मैदान में सरमोड़ लेखक जी हैसियत सां ॻणे सघिजे थो ऐं सिंधी नावल जो को बि तज़किरो सिराज जे नावलनि जे ज़िक्र खां सवाइ अणपूरो चइबो। न रुॻो उहो पर सहाफ़त जे शोबे में पिणु सिराज जो नालो वॾी अहमियत ऐं हैसियत रखे थो। सवाल: सिराज हैदराबाद जे भरिसां टंडे जाम में 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ ते जनमु वरितो। संदसि वालिद मोहम्मद याकूब मेमुन तालीम जे शोबे सां लाॻापियल हो ऐं उन्हीअ सां गॾु इल्मु अदब सां बि दिलचस्पी हुयसि। संदसि तर्जुमो कयल दीवान हाफ़िज़ सिंधी अदब में यादगार हैसियत रखे थो। सिराज ते पंहिंजे वालिद जे मिज़ाज जो असरु थियो ऐं शुरूअ खां ई संदसि लिखण पढ़ण सां घाटो वास्तो रहियो। तालीम जे पूराईअ खां पोइ सिराज कमीशन जो इम्तिहान पास करे सिविल सर्विस में घिरियो, जितां खेसि 3 नवंबर 1970 ईस्वीअ ते ज़ोरीअ रिटायर कयो हुयो। अॻिते हली सिराज सहाफ़त, अदब ऐं वकालत जे मैदान में कामयाबियूं माणियूं ऐं मुल्क जे चोटीअ जे वकीलनि में ॻणिजणु लॻो। अदबी सफ़र: सिराज जे कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 ईस्वीअ में ए दर्द हली आ जे नाले सां शाया थियो ऐं ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वीअ में शाया थियो, जंहिंमें सिराज जूं 7 कहाणियूं शामिल हुयूं। उन किताब में शामिल कहाणी अठूं माण्हू आमरियती दौर में माण्हुनि सां थियल अकूबतुनि जी चिटी अकासी थी करे ऐं दुनिया जे अलामती ऐं मज़ामती अदब जी शाहकार कहाणी आहे। पंहिंजे कहाणियुनि जे सफ़र जो ज़िक्र कंदे हू लिखे थो, कहाणियूं मूं अॻे बि लिखियूं आहिनि, कहाणियूं अॼु बि लिखां पियो। उन्हनि मां बि के छपजनि थियूं, के कोन थो छपायां। उन लाइ के ई सबब आहिनि। घणो करे उहे सबब सभु जज़्बाती आहिनि। उन्हनि जो वक़्तु आयो त वज़ाहत बि कंदुसि। नाविल निगारी: जदीद सिंधी अदब में मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ सिराज जो ई उहो लेखक आहे जंहिं सभ खां वधीक तख़लीक़ी नाविल लिखिया आहिनि ऐं सिराज उहो पहिरियों सिंधी लेखक आहे जंहिं 3 नावलनि ते ॿधल प्यासी धरती रमंदा बादल जे नाले सां सिंधी अदब जी पहिरीं ट्रियॉलॉजी लिखी आहे। सिराज सिंध जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पढ़ण जो शौक़ु ॾियारियो। जन सिंध जी तारीख़ अॻे कान पढ़ी हुई तन सिराज जा नाविल पढ़ी पोइ सिंध जी तारीख़ में दिलचस्पी वरिती। सिराज जो पहिरियों नाविल पढ़ाॾो सोई सॾु 1970 ईस्वीअ में छपियो। हीउ नाविल सिंध ते अरगूननि ऐं तुरखाननि जे कहरी दौर जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पेश थो करे। उन ई नाविल में पेश कयल कहाणीअ जी वज़ाहत कंदे लेखक लिखे थो, जॾहिं शाह बेग अरगून सिंध ते कब्ज़ो ॼमायो तॾहिं हिन एतिरा ज़ुल्म कया जो कंहिं शाइर उन वक़्तु हमले जी तारीख़ ख़राबी सिंध मां कढी हुई। तुरखाननि में मिर्ज़ा बाक़ीअ जो दौरु सभ खां ऊंदाहो ऐं सभ खां रोशन दौरु आहे। सभ खां ऊंदाहो उन ई करे जो इन खां वधीक ज़ालिम ॿियो हाकिम न थियो ऐं सभ खां रोशन इन करे जो उन ज़ुल्म ख़िलाफ़ु सिंधी क़ौम मुनज़िम थी बग़ावत करण जी कोशिशि कई। सिंध जो तारीख़ुनि में उन बग़ावत करण जी यकी ऐं सरपरस्ती कहाणी लिखियल कान्हे, पर मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में मुख़्तलिफ़ शाइरनि जे शहरनि में नंढा नंढा वाक़िया बयानु थियल आहिनि, जिन में मूंखे हिकु अज़ीम सिलसिलो थो नज़र अचे। उन्हनि ई वाक़ियनि जी हीअ कहाणी आहे। मथीं ॻाल्हि जी रोशनीअ में किताब जे महाग में जमाल अबड़े लिखियो आहे, सिराज उन्हनि सभिनी मसइलनि खे नंढे नाविल दौरान सुलझाइण जी कोशिशि कई आहे। संदसि सम्झू ऐं दूर रस निगाह माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खे यकजाए करे तारीख़ी पस मंज़र में हक़ाइक़ खे बेनक़ाब कयो आहे। संदसि ॿियो नाविल मरण मूसिया 1988 ईस्वीअ में छपियो, जेको पिणु तारीख़ी पस मंज़र में लिखियल ऐं पढ़ाॾो सोई सॾ जो ॿियो भाङो सम्झणु खपे। सिराज जी ट्रियॉलॉजी प्यासी धरती रमंदा बादल जे नाले सां छपी
जेका 3 धार धार नावलनि ते ॿधल आहे। उन जो ज़िक्र कंदे सिराज लिखे थो, सिंधी ॿोली 1964 ईस्वी धारे छपियो। तॾहिं मुंहिंजे दोस्त पब्लिशर उन नाले जो ऐलान बि करे छॾियो, पर उन खां पोइ 1965 ईस्वी वारी जंग लॻराई वई। मुंहिंजे हियां छिॼी वियो। नावल छपाइण तां अरवाह खॼी वियो। हीउ नावल टेक्निक जे लिहाज़ खां 3 नावलनि ते मुश्तमिल आहे, ट्रियालॉजी आहे। सिराज जे उन्हनि नावलनि सिंधी अदब में वॾी उथल पुथल आंदी ऐं आमरियती दौरु 1977 खां 1988 ईस्वीअ में छपजण जे करे क़ौमी ऐं सियासी कारकुननि खे वॾो हौसलो मिलियो। उन्हनि नावलनि पढ़ण सां सिंधी क़ौम, सिंध जी सूरत हाल ऐं धारियनि जा ज़ुल्म फिल्म जियां नज़र अचनि था। सिराज जा उहे नावल सिंध जे तारीख़ जी तरतीबवार बाबनि जियां आहिनि। लिसानियात जे मौज़ूअ ते सिंधी ॿोली जे नाले सां सिराज जो किताबु 1964 ईस्वीअ में छपियो, जंहिं ते तमामु घणो लिखियो वियो ऐं घणी ॾे वठि थी। हिन किताब में सिराज वॾी महिनत सां तहक़ीक़ करे आलमी माहिरनि जे दलीलनि ऐं पुख़्ते यकीन सां साबित करे ॾेखारियो आहे त सिंधी ॿोली सिंध जी असुलूकी ॿोली आहे ऐं उन जा वारस सिंध जा क़दीम बाशिंदा ई आहिनि। किताब जो निचोड़ बयानु कंदे सिराज लिखे थो, जॾहिं 4 साल खनि ॿोलियुनि जी तारीख़, सिंधी तमदन ऐं मुहनि जे दड़े मुतलिक़ कुझु मुतालियो कयुमि त हैरत अंगेज़ ॻाल्हियूं नज़र आयूं। सभ खां अहम ॻाल्हि त उहा आई त ॿोलीअ जे माहिरनि ऐं तारीख़दाननि सिंधी ॿोली ऐं सिंधी तमदन सां बिल्कुलु माटे जी मां वारो सुलूक पिए कयो आहे। ॿी ॻाल्हि हीअ त संस्कृत ऐं सिंधीअ जो माइटाणो लाॻापो त आहे, पर ईअं न जीअं असां वटि ज़ुबान ज़द आहे। दरअसल ॻाल्हि त मुर्गो ई उबती आहे। सिंधी जेकॾहिं कनि संस्कृत लफ़्ज़नि जे मरहून मिनत आहे त संस्कृत ते त सिंधीअ जो उन खां बि वॾो कर्ज़ु आहे। संस्कृत त हिकु तरह सां सिंधीअ जी ॼाई आहे। सिंधीअ तरह न सही त अण सिंधीअ तरह सही, उहो हिकु अहिड़ो अहसासु ऐं ख़्यालु हो जंहिं लाइ मूं सम्झो त दुनिया मूंखे पागल सम्झंदी। किताब जे मुहाग में मोहम्मद इब्राहिम जोयो लिखे थो, लाइक़ मुसनिफ़ हिन ॻाल्हि मञण खां बि इनकारी आहे त सिंधी का संस्कृत ॼाई आहे। इन बारे में संदसि राय आहे त हाणोकी सिंधी तोड़े संस्कृत ऐं ॿियूं अक्सर हिंद पाकिस्तानी ॿोलियूं सभई हिकिड़े साॻी अवाइली ॿोलीअ मां निकितल आहिनि, जंहिंखे पिणु हू सिंधी सॾे थो, पर जंहिं लाइ हू शायदि प्रोटो सिंधी ऐं या प्रोटो इंडक या प्रोटो हिंद यूरोपी लफ़्ज़ इस्तेमालु करणु वधीक मुनासिबु सम्झंदो। हिन किताब खे राइटर्स गिल्ड पारां इनाम पिणु मिलियो ऐं 2009 ईस्वीअ में हिन किताब जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु छपियो। मथे किताब खां सवाइ सिराज इल्म मुआशियात किताब पिणु लिखियो, जंहिंमें मुआशी मसइलनि बाबति छंड छाण थियल आहे। सहाफ़त 1971 ईस्वीअ में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो सदर ऐं पोइ वज़ीर आज़म थियो त हिन सिराज खे पंहिंजी अख़बार हिलाल पाकिस्तान जो एडिटर मुक़ररु कयो, जिते हिन पंहिंजे सहाफ़ती किरदार खे मञायो ऐं अख़बार में सहाफ़ती हवाले सां नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया। अॻिते हली जॾहिं फ़क़ीर मोहम्मद लाशारी जागो अख़बार जो इजरा कयो त उन जे पोयां पिणु सिराज जो ई ज़हन हो। उन्हनि अख़बारुनि में पाण उन दौर जी अहम मसइलनि ते भरपूर एडिटोरियल लिखण खां सवाइ रती जी रिहाण ऐं सियासी मंज़रनामो सिरे सां सवें मज़मून ऐं कालम लिखिया आहिनि, जंहिंजी पिणु हिकु धार हैसियत आहे। हिन सीन मीम लाहूतीअ जे नाले सां पिणु केतिरा ई अहम मज़मून लिखिया। तंहिंखां सवाइ सिराज शाह लतीफ़ जे हवाले सां पिणु मक़ाला लिखिया। ख़ासि करे शाह साईंअ जी सियासी ऐं मज़ाहमती शाइरीअ ते हिन आमरियती ॾींहंनि में जुरत सां कलम खणी शाह जी ॿोली ऐं सिंधी क़ौम खे मज़ाहमती जंग जो पैगाम ॾिनो। लिसानियात, कहाणी, नावल निगारी ऐं सहाफ़त खां सवाइ सिराज केतिरनि ई किताबनि जा तर्जुमा पिणु कया, जिन में कृष्ण चंद्र जी रिपोर्ताज़ ॾखण मां सिज थो उभिरे 1953 ईस्वी, चूंड अमरीकी अफ़साना 1958 ईस्वी ऐं सिंध जी इक़्तिसादी तारीख़ 1958 ईस्वी अहम आहिनि। शुरूआती दौर में सिराज शाइरी पिणु कई। नई ज़िंदगीअ
ऐं मेहराण में छपियल संदसि नज़म नसरी नज़म जी सिन्फ़ में शाहकार नज़म आहिनि, जिन मां हिकु नज़म कराची यादगार नज़म आहे। सिराज जे मथियनि कमनि खे ॾिसी चई सघिजे थो त सिराज सिंधी अदब जो ऑलराउंडर घण रुखो लेखक आहे। यूसुफ सिंधी जे किताब सिंधी अदब 2011 ईस्वी तां वरितल। वॾी विथो आम ॿारो चा बंभोर में, हिसो पंजूं। उथियो ऐं उथियाक कालूं कर काॾे गयो। उथियो ऐं उथियाक कालूं कर काॾे गयो। वियो जियारे जेॾियूं बिरहमूं बेबाक। चुरपुर चाहे चाक सूर सुमारे कीन की। शाह लतीफ़। सिराज मुंहिंजो बहितरीन दोस्त, सुबो ज्ञान चंदाणी। सिराज लक मेमण वॾे पाए जो अदीब हो। हिन जेके बि नावल लिखिया उहे सिंधी अदब जो वॾो सरमायो आहिनि। हिन केतिरनि ई काराइतनि किताबनि जो सिंधीअ में तर्जुमो करे सिंधी अदब खे घणो मालामाल कयो। कहाणीअ जे मैदान में पिणु सिराज जो मक़ाम तमामु घणो मथां आहे। ईअं जीअं जमाल अबड़े जी कहाणी पीराणी असांजे अदब में क्लासिक में शुमारु कई वेंदी आहे, ईअं ई सिराज जी कहाणी ॿहणी खे बि साॻियो ई दर्जो ॾेई सघिजे थो। सिंध जी तारीख़ खे नावलनि में सवलो करे ऐं फिक्शनाइज़ करे हिन सिंध जे अधु पढ़ियल माण्हुनि खे तारीख़ी शऊर सां रोशनास करायो। हिन जूं सहाफ़ती दुनिया में पिणु ख़िदमतूं विसारण जहिड़ियूं न आहिनि। 1970 ईस्वीअ वारो ॾहाको हिलाल पाकिस्तान जे हवाले सां सिंधी सहाफ़त में मां सिराज जो ॾहाको शुमारु कंदो आहियां ऐं उन समूरे अरसे में हिन सिंध में जेका रोशन ख़यालीअ जी लहर पखेड़ी असां अॼु सूधो उन जो ई खटियो खाई रहिया आहियूं। हींअर पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि जे भेट में सिंध में सहाफ़ती सुजाॻीअ जूं पाड़ूं जेके वधीक मज़बूत नज़र अचनि थियूं, उन जो सॼो सारो क्रेडिट सिराज ॾांहुं ई वञे थो ऐं हिन जी तुफ़ेल ई आहे उहा जीअं पोइ तीअं वधीक तरक़ी कंदी नज़र अचे थी। सिंधी ॿोलीअ बाबति सिराज जेको सिंधी ॿोली नाले सां किताबु लिखियो उनखे मां मिसाली उन करे चवंदो आहियां जो उन खां अॻु में अहिड़ो हक़ीक़त पसंदि थी कंहिं बि मुहक़िक़ तहक़ीक़ न कई हुई। उनजो एतिराफ़ु अॼु हर बाशऊर ऐं रोशन ख़याल माण्हुनि सां गॾु मुहक़िक़ पिणु करे रहिया आहिनि ऐं उन सिलसिले में जेको बि मुहक़िक़ कलम खणे थो उहो सिराज जी तहक़ीक़ मां इस्तफ़ादो ज़रूरु हासिलु करे थो। हिन सिंध जे इल्मी ऐं अदबी मैदान में भरपूर नमूने सां पंहिंजो नालो कमायो। मुंहिंजी हिन सां संगत अधु सदीअ ताईं रही। जॾहिं मां साल 1953 ईस्वीअ में कराची यूनिवर्सिटीअ में MA ऐं लॉ में दाख़िला वरिती हुई त उन वक़्तु सिराज मोहम्मद इब्राहिम जोए जी सरबराही हेठि सिंधी अदबी बोर्ड जे असिस्टेंट सेक्रेटरीअ तौरु पंहिंजा फ़राइज़ निभाए रहियो हो। सिराज कुझु अरसो सियासी तहरीकुनि में बि हिसो वरितो। मूंखे यादि थो अचे त हू सिंधी अदबी संगत जे जलसनि में पिणु शरीक थींदो रहंदो हो। मुंहिंजूं हिन सां तमामु घणियूं मुलाक़ातूं थियूं जंहिंजूं केतिरियूं ई सारूणियूं आहिनि जेके अॼु सिराज खे यादि कंदे मुंहिंजे ज़हन में गर्दिश करे रहियूं आहिनि, जेके कॾहिं तफ़सील सां कंहिं मज़मून में सारबियूं। हिकु भेरे सिराज बीमार थी पियो हो त मां उन जे घर वञी संदसि इयादत कई हुई। हिकु दफ़ो वरी हिंदुस्तान खां जॾहिं हिते सिंधी अदीब आया हुआ त मां उन्हनि खे सिराज सां मिलाइण लाइ हिन जे घर वठी वियो हुयुसि। सिराज जी सकाफ़ती मागनि में पिणु गहरी दिलचस्पी हूंदी हुई ऐं मूंसां जॾहिं बि मिलंदो हो त अक्सर करे अॻु में मोहन जे दड़े जी सलामतीअ बाबति पुछंदो हो। 1990 ईस्वीअ जे ॾहाके जे अधु धारा सिंधी अदबी संगत मरकज़ पारां मंठार सोलंगी ऐं अदल सूमरे जी कोशिश सां मूंसां जिना बाग लाड़काणे में जेका सिंध सतह ते रहण रचाई वई हुई उन मौक़े लाइ सिराज जेको जाॻो अख़बार में मूंखे वॾो मान ॾींदे कालम लिखियो उहो अॼु बि मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़रंदो आहे त मां पंहिंजा लुड़क रोके न सघंदो आहियां। हिन जो विछोड़ो मूं लाइ हिन उमिरि में वॾे सदमे जो बाइस बणियो आहे ऐं हिन जे वञण वारे नुक़सान जी तलाफ़ी नामुमकिन आहे।